नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां के शाइर ग़ुलाम अब्बास मल्ला जो बहितरीन कलाम फ़नकार आमिर अली शाह जी आवाज़ में ॿुधायूं था चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल तां। त पोइ चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल सब्सक्राइब करियो ऐं गॾ ई गॾु घंटी खे दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हांखे जल्द खां जल्द तव्हां ॾिसो, सभ खां पहिरीं ॾिसो। त चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल सब्सक्राइब करियो, उन सां गॾु घंटी खे दॿायो। त पोइ अचो त गॾिजी था ॿुधूं असांजे बहितरीन शाइर सिंध जे सुहिणे शाइर ग़ुलाम अब्बास मल्ला जो ही आमिर अली शाह जे आवाज़ में ही कलाम। त पोइ अचो त इंजॉय करियूं चॉइस सिंधी पोइट्री चैनल ते। त पोइ अचो त ॿुधूं था गॾिजी। रोक्यो न मुझे यार खे, रोक्यो न मुझे यार खे, रोक्यो न मुझे यार खे मुॾे अचण ॾियो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। रोक्यो न मुझे यार खे मुॾे अचण ॾियो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। मुझे रूह खे रजाए ॾो ज़ुल्म न कयो। मुझे रूह खे रजाए ॾो ज़ुल्म न कयो। कुझु ख़ौफ़ कयो ख़ुदा जो थोरो रहम कयो। मुझी जान जीअं चवे तीअं, मुझी जान जीअं चवे तीअं, मुझी जान जीअं चवे तीअं उन जो चवण कयो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। रोक्यो न मुझे यार खे मुॾे अचण ॾियो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। कहिड़ो भला तव्हांजो नुक़सान थो थिए। कहिड़ो भला तव्हांजो नुक़सान थो थिए। मूं वटि मुंहिंजो महबूब जे महिमान थो थिए। बिन दिलनि खे न टोड़ियो, बिन दिलनि खे न टोड़ियो, बिन दिलनि खे न टोड़ियो गॾिजी रहण ॾियो। तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो।
रोकियो न मूंझ यार खे मूंॾे अचण ॾियो, तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। दिल पर मूं वटि न पहुतो मां बि मरी वेंदुसि, दिल पर मूं वटि न पहुतो मां बि मरी वेंदुसि। मल्लाह चया बासदा रब खे मां ॾींदुसि, महबूब सां जीअण महबूब सां जीअण महबूब सां जीअण मूंखे मरण ॾियो, तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो। रोकियो न मूंझ यार खे मूंॾे अचण ॾियो, तड़पायो न दिलदार खे मूंसां मिलण ॾियो, मूंसां मिलण ॾियो। जी तव्हां शाइर ग़ुलाम अब्बास मल्ला जो कलाम ॿुधो आमिर अली शाह जे आवाज़ में। त पोइ चॉइस सिंधी उर्दू पोइट्री चैनल सब्सक्राइब करियो ऐं घंटी दॿाइजो, ईंदड़ वीडियो जल्द ॾिसो।